आर्मी चीफ जनकम जावेद बाजवा पारां मुख़्तलिफ़ मेडिकल कोर जे तनसीबात जो अलविदाई दौरो। सर्जन जनरल ऑफ पाकिस्तान लेफ्टिनेंट जनरल निगार जोहर बि आर्मी चीफ सां गॾु हुई। आर्मी चीफ CMH रावलपिंडी जो बि दौरो कयो। जदीद तरीन सहूलियतुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। सिंध जे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन हैदराबाद में पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह करे छॾियो। तक़रीब खे ख़िताब कंदे शर्जील इनाम मेमन चयो त हैदराबाद जे शहरनि खे पंहिंजे घरनि जियां बस जी हिफ़ाज़त करणी पवंदी। ईंदड़ चूंडुनि में पीपल्स पार्टी न रुगो सिंध पर समूरे मुल्क में हुकूमत ठाहींदी। घड़ी चोर हैट्रिक करे छॾी आहे। जंहिं शख़्स खे 4 गोलियूं लॻल हुजनि, छा उहो लाहौर वञी सघे थो? कराची जी इस्लामिया कॉलेज खाली करण तां चिकताण। पुलिस जी लठबाज़ी ऐं शेलिंग। पुलिस सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत कॉलेज खाली कराइण लाइ पहुती त शागिर्दनि एहतजाज कंदे धरणो हयो। पुलिस जी शागिर्दनि ते शेलिंग। शागिर्दनि खे छिड़विछड़ करण लाइ वाटर कैनन जो बि इस्तेमालु। कॉलेज भरिसां वारो इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। केतिरनि ई शागिर्दनि खे हिरासत में वरितो वियो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त ओमनी ग्रुप 9 अरब रुपयनि जी का बि प्ली बार्गेनिंग नाहे कई। इमरान खान जो ओमनी ग्रुप ते ॿधल बयान कूड़ ते ॿधल आहे। करप्ट ऐं सर्टिफाइड चोर ॿियनि ते कहिड़े मुंहं सां इल्ज़ाम लॻाईंदो आहे। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नासिर शाह चयो त इमरान खान जे लॉन्ग मार्च वारी कॉल मिस कॉल साबित थी। इमरान खान जो मक़सद रुगो इक़्तिदार हासिल करणु आहे। हुकूमत कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं कराइण लाइ तयारु आहे, पर सिक्योरिटीअ जो मसइलो हो। पंजाब हुकूमत जे ज्वाइंट इन्वेस्टिगेशन टीम PTI चेयरमैन इमरान खान ते हमले जी जांच शुरू करे छॾी। इमरान खान ते हमले बाद गिरफ़्तार कयल मुबैना मुख्य जवाबदार नवीद जैदी आरो बयान रिकॉर्ड कराए छॾियो। ज़रियनि मूजिब जवाबदार बयान में चयो त इमरान खान माण्हुनि खे गुमराह करे रहियो आहे। हुन अकेलो ई इमरान खान ते हमले जी रिथाबंदी कई। फायरिंग बाद फरार थियण जी बि कोशिश कई, पर पकड़ियो वियो। कंहिं बि सियासी या दीनी जमायत सां वास्तो न आहे। तहरीक इंसाफ जो लॉन्ग मार्च आख़िरी मरहले में दाख़िल। रावलपिंडी में धरणो लॻंदो या मार्च इस्लामाबाद ॾांहुं वेंदो। इमरान खान अॼु ऐलान कंदो। फवाद चौधरी चयो आहे त हक़ीक़ी आज़ादी मार्च जो ॿियो मरहलो अॼु रावलपिंडी शहर में दाख़िल थींदो। असद उमर ऐं शाह महमूद कुरैशी मुहिम जी शानदार निगरानी कई। आख़िरी मरहलो अची वियो आहे। इमरान खान अॼु अवाम खे रावलपिंडी पहुचण जो सॾु ॾींदो। PTI खे लॉन्ग मार्च जी इजाज़त ॾियण लाइ माली ज़मानत वरिती वञे, जीअं को नुक़सान न थिए। IG इस्लामाबाद तफ़सीली रिपोर्ट इस्लामाबाद हाईकोर्ट में जमा कराए छॾी। इमरान खान जे ज़िंदगीअ खे ख़तरे बाबति जारी थ्रेड अलर्ट बि रिपोर्ट में शामिल। रिपोर्ट में चयो वियो त PTI 25 मई ते बि पंहिंजी ख़ातिरीअ जी भञकड़ी कई। इमरान खान पाण बि तस्लीम कयो त संदनि कुझु कारकुन हथियारनि सां आहिनि। तइ थियल शर्तनि मूजिबि एहतजाज कयो वियो त सिक्योरिटी फराहम कंदासीं। अॼु अदालतुनि मां वरी असां सुरखरू थिया आहियूं। सभिनीनि जवाबदारनि ते, सरदारनि समेत जेके बि क़ातिल आहिनि उन्हनि ते फ़र्दे जुर्म आयद थियो आहे। ऐं नेक्स्ट जेका तारीख़ मिली आहे, 3 तारीख़ मिली आहे कमिंग मंथ जी, उन ते प्रोसीडिंग्स स्टार्ट थींदा। ऐं हाणे मूंखे नज़र अचे पियो थो त इनशाला जल्दी इंसाफ़ थींदो। ईअं नज़र पिया अचनि इहे शींहं जे लिबास में ॿिलियूं आहिनि जेके नवाब भोतार आहिनि। सो असां ॾिसो, अदालत हमेशह हक़ सच जो फ़ैसिलो कयो आहे। अॼु बि अदालत फ़र्दे जुर्म आयद करे इहो पैगाम ॾिनो आहे त मज़लूमनि जे लाइ ही दर खुलियल आहे ऐं सभई मज़लूम हिते अचनि ऐं इंसाफ़ वठनि। दादूची अदालत मेहर में उमेर रुबाब जे 3 घर भातनि जे क़तल केस में 5 सालनि खां पोइ जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू करे छॾियो। फर्स्ट एडिशनल सेशन जज पीपल्स पार्टी MP सरदार खान चांडियो, बुरहान खान चांडियो ऐं ॿियनि जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू कयो। जवाबदारनि पारां ॾोह बासण खां इनकार।
अदालत शाहिदनि खे नोटिस जारी कंदे 3 डिसंबर ते तलब करे वरितो। उमेर रुबाब चांडियो चयो आहे त जवाबदारनि ते फर्द जुर्म लागू थियण बाद इंसाफ थींदे नज़र अची रहियो आहे। सुरखुरो उहो ई थींदो आहे जेको हक़ ऐं सच ते हूंदो आहे। सरदार चांडियो चयो आहे त संदन ख़िलाफ़ केस सियासी आहिनि। अॻु बि चयो हो त बेगुनाह आहियूं, हाणे बि पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइम आहियूं। उबावड़ो भरिसां 1 साल अॻु हथियारबंदनि सां शहीद थियल पुलिस एहलकार सुल्तान रिंद जे केस में अहम घबराई। जीआईटी वाक़े जी इंक्वायरी मुकम्मल करे रिपोर्ट एसएसपी घोटकी खे पेश करे छॾी। इंक्वायरी रिपोर्ट में ॼाणायो वियो त शहीद एहलकार जे क़त्ल में मुलविस चैन बासरन इम्तियाज़ शौकत फयाज़ ऐं नज़ीर रिंद खे जवाबदार करार ॾिनो वियो। एसएसपी घोटकी जीआईटी रिपोर्ट जो कचो सेवन जे टोल प्लाज़ा वटि रोड हादसे में ज़ख़्मी थियल नींगरी फौतनि जो अंग वधी 21 थी वियो। रोड हादसे में ज़ख़्मी थियल 15 वरियनि जी पोपरी परपोटो ज़ख़्मनि जी सटनि नसंदे इस्पताल में फौत मर्द अबाणे ॻोठ रवानो कयो वियो। इस्पताल में दाख़िल 12 ज़ख़्मियुनि मां 10 खे फारिग कयो वियो। 2 ज़ख़्मियुनि जो इलाज जारी। खैरपुर भरिसां पुलिस जे मौजूदगीअ में जवाबदार हिक शख़्स खे चाकुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो। फेस बार स्टॉप वटि जवाबदार घोड़ो लियाकत चीमा खे क़त्ल करण जी कोशिश कई। लियाकत चीमा जान बचाइण लाइ वाह में टपो ॾिनो। जवाबदार वाह में लहण बाद ॿीहर चाकुनि जा वार करे नौजवान खे क़त्ल कयो। कराची जे इलाइक़े लांडी में ज़्यादतीअ बाद क़त्ल कयल बाड़ीअ जो केस दाख़िल। गफ़लत करण ते क़ायदाबाद थाणे जे वॾे मुंशी समेत 6 एहलकारनि खे मुअतल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त एहलकारनि बाड़ीअ जे वारसनि सां सहकार न कयो। जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ इलाइक़े जो सीसीटीवी रिकॉर्ड बि चेक कयो पियो वञे। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में 73 करोड़ 75 लख रुपयनि जे मुबैना करप्शन केस में ॿुधणी। अॻूणे वीसी फतेह मोहम्मद बुरफ़त ऐं ॿियनि जी ज़मानत जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। अदालत हिकु उस्ताद डॉक्टर राजा ॾाहिर उर्फ़ असगर हकड़ो खे बाइज़त बरी करे छॾियो। 50 जवाबदारनि जी पूरी ज़मानत में 14 जनवरी ताईं पास कई वई। काज़ी अहमद में क़ौमी शाहराह ते रोड पार करण दौरान कार जो टक्कर लॻण सबबि नींगर फौत। हादसे में 9 वरियनि जो फराज़ कोरी मौक़े ते फौत। उबावड़ो वेझो मुबैना तौर अफ़वा थियल 2 मल पहलवान बाज़ियाब न थिया। वारसनि जो क़ौमी शाहराह ते माही चौक ते धरणो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त गुज़िरियल राति 2 मल पहलवान हाशिम ऐं रहील पठान हथियारबंदनि हथां अगवा थी विया हुआ। पुलिस संदन बाज़ियाबीअ लाइ के बि क़दम न आहिनि खंया। कुंभ में 3 महीना अॻु अगवा थियल नींगरी बाज़ियाब न थी। वारसनि जो एहतजाज। वारसनि जो चवणु आहे त 12 वरियनि जी नसीम गोपान खे अगवा थिए 3 महीना थी विया आहिनि। पुलिस संदसि बाज़ियाबीअ लाइ को बि सहकार न पई करे। ऐं ऑस्ट्रेलिया ॿी वनडे मैच में इंग्लैंड खे 72 रन सां शिकस्त ॾेई 3 मैचेस ते बदल सीरीज़ में 2-1 तां पंहिंजे नाले करे वरिती। कैंगरूज़ पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 50 ओवर्स में 8 विकेट जे नुक़सान ते 280 रन ठाहियूं। यूसुफ समेत मॉन्स डिब्यूशन ऐं मिचेल मार्श जूं 50s, यूसुफ समेत नर्वस 19 जो शिकार 94 रन ते आउट थी वियो। जवाब में इंग्लिश टीम 39 ओवर में 208 रन ते ठेर थी वई। जेम्स विंस ऐं सैम ब्लिंकन्स जूं 50s बि टीम खे शिकस्त खां न बचाए सघियूं।